अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भली कार आऊं मैं अमा सगर नाशिया में नाज़रीन बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ का नयो NFC जारी करण जो मुतालबो करे छॾियो आहे। संदनि इहो चवणु आहे त अरिड़हीं तरमीम खां पोइ जेके ज़िम्मेवारियूं सूबनि खे मिलियूं आहिनि उन्हनि जे हवाले सां असांखे वसीला बि ॾिना वञनि। गॾोगॾु उन्हनि जो इहो बि चवणो हो त वफ़ाक़ पंहिंजी नाकामियुनि जो जेको भार आहे, वज़न आहे, उहो असांजे मथां न विझे ऐं उन हवाले सां जेको नओं NFC आहे उहो अञा ताईं उहो ई आहे। ज़िम्मेवारियुनि में फ़र्क़ु आयो आहे। असीं ॾिसूं था त अरिड़हीं तरमीम खां पोइ जेके मामला आहिनि उन्हनि में फ़र्क़ु आयो आहे, पर नओं NFC जारी न पियो कयो वञे। असीं इहो मुतालबो कयूं था त नओं NFC जारी कयो वञे। उन खां सवाइ नाज़रीन पॉलिटिकल फ्रंट ते असीं ॾिसूं था त अॼु हिकु भेरो ॿीहर क़ौमी असैम्बली में इहा ॻाल्हि थी आहे ॻाल्हियुनि जे हवाले सां। ऐं हिन भेरे स्पीकर क़ौमी असैम्बली टियाकड़ीअ जी आश कई आहे ऑपोज़िशन खे त असीं ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं ऐं मुल्क जे अंदरि जेके हिन वक़्तु मसइला आहिनि उन जो हल ख़ुदि ऑपोज़िशन बि इहा ॻाल्हि करे थी त उनजो हल जेको आहे उहो ॻाल्हियुनि में ई आहे ऐं ॻाल्हियुनि जो पासो वरितो वञे। त हिन वक़्तु जेका हाणे टियाकड़ीअ जी आश आई आहे उनखे ऑपोज़िशन कीअं पई ॾिसे, केतिरो संजीदा वठंदी, उन ते कहिड़ो रिस्पॉन्स ॾींदी, उन ते पिणु ॻाल्हाईंदासीं अॼु के प्रोग्राम में। उन खां सवाइ नाज़रीन जेको असीं ॾिसूं था त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाइ ॾुखियाऊं ॾींहों ॾींहुं वधंदड़ आहिनि। हिन वक़्तु PTI अॻवाननि जी सज़ाउनि जो ॿियो दौरु हलंदड़ आहे ऐं ॿियो ॾींहुं आहे 9 मई जा जेके कुझु वधीक केसिस हुआ गुज़िरियल ॾींहुं उन में अॻवाननि खे सज़ाऊं आयूं। अॼु अदालत शाह महमूद कुरैशी खे बरी करण जो हुकुम ॾींदे जिन अॻवाननि खे सज़ा आयल आहिनि उन्हनि जूं मिल्कियतूं ज़ब्त करण जो हुकुम ॾिनो आहे। उन समेत नाज़रीन ॿियूं जेके डेवलपमेंट्स तव्हांखे नज़र अचनि पियूं, ही मुल्क जो जेको ॾेही फ्रंट आहे उन ते असीं डेवलपमेंट शेयर कयूं पिया, पर जेको परॾेही फ्रंट आहे जेकॾहिं उन ते ॾिसूं त हिन वक़्तु जेको फील्ड मार्शल आहे उहो मौजूदु आहे पंहिंजे अमेरिकी दौरे ते ऐं 1.5 महीने जे वक़्फ़े में ही फील्ड मार्शल जो ॿियो अमेरिकी दौरो आहे जंहिंजी न रुगो उते साराह थिए पई, पर उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेके आलमी इदारा आहिनि उहे पिणु इन दौरे खे साराहींदे ॼाणाइनि पिया त कुझु जेके अचीवमेंट्स इन दौरे खां पोइ हासिलु थियूं आहिनि, जंहिंमें अमेरिका तरफ़ां BLA ऐं मजीद ब्रिगेड खे आलमी दहशतगर्द ग्रुपनि जी फ़हरिस्त में शामिलु कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु पाकिस्तान जे लाइ जेके वापारी मुआहिदो आहे उनखे हतमी शक्ल ॾियण सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ ॿियूं डेवलपमेंट्स थियण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। ऐं इन हवाले सां आलमी अख़बारनि जी इहा दावा आहे। बरतानी अख़बार फाइनेंशियल टाइम्स पंहिंजे हिकिड़ी रिपोर्ट में इहा ॻाल्हि कई आहे, हिन ते भारत तमामु घणो नाख़ुशि आहे, अमरीका खां नाराज़ आहे त जेको हिन वक़्तु जेको प्रोटोकॉल पाकिस्तान खे मिले पियो ऐं जेका हिन वक़्तु ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि जे हवाले सां जेका डेवलपमेंट नज़र अचनि पियूं उन ते भारत तमामु घणो नाख़ुशि आहे। नाज़रीन समूरी सूरत हाल ते गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उन जो तारुफ़ असां कराईंदसि। मूंखे अॼोके पैनल में गुफ़्तगू जे लाइ जॉइन कयो आहे हीर सोहू साहिबा, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MP आहिनि, सीनियर अॻवान आहिनि, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। लाल माली साहब मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए शरीक आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि, अॻूणा MNA आहिनि PTI जा। उन खां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु मौजूदु आहिनि हीर सोहू साहिब जो मां ज़िक्र अव्हां सां कयो, मूंसां गॾु सोरठ थेबो साहिबा बि मौजूदु आहिनि, मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि। अव्हां सभिनी खे भली कार चवंदमि, अव्हां सभिनी जी महिरबानी मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कजो। ऐं हीर साहिबा, सोरठ साहिबा, अव्हांजी इजाज़त सां लाल साहिबु अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे हाणे वाज़े थी वियो आहे, गुज़िरियल ॾींहुं बि कुझु अॻवाननि इहा ॻाल्हि कई ऐं आज़म सवाती साहब बि इहा ॻाल्हि वाज़े कई आहे त PTI 14 ऑगस्ट ते एहतजाज करणु न पई वञे ऐं 14 ऑगस्ट ते जेको आज़ादी जो ॾिहाड़ो आहे उनखे पूरी क़ौम सां मल्हायो वेंदो। उन हवाले सां अॼु इहा गुफ़्तगू थी आहे अहम। हाणे वाज़े त थी वियो एहतजाज न पियो थिए, हीउ जेको फ़ैसिलो साम्हूं आयो आहे ही फ़ैसिलो जेका एतिरे ॾींहंनि खां असीं ॾिसूं पिया त हुकूमती जेके अॻवान हुआ अपीलूं बि कंदे नज़र आया त PTI इन ॾींहं ते पंहिंजो एहतजाज न करे, उनखे मुअख़र करे। हीउ उनजो नतीजो आहे PTI लाइ जेके वधंदड़ ॾुखियायूं आहिनि हीउ उनजो नतीजो आहे, या PTI सम्झे पई त हीउ जेको वक़्तु आहे मुल्क ऐं क़ौम जे मुफ़ादनि खे साम्हूं रखंदे अहिड़ो फ़ैसिलो वरितो पियो आहे। ऐं इन फ़ैसिले खां पोइ जेका अॼु टियाकड़ी जी आछ कई आहे स्पीकर क़ौमी असैम्बली ॻाल्हियुनि जे हवाले सां, उन ते छा रिस्पॉन्स कंदी, छा रिस्पॉन्ड कंदी पाकिस्तान तहरीक इंसाफ़? महिरबानी नादिया, इहो इमरान खान साहब जेल मां इहो पंहिंजी हिदायत जारी कई हुई त 14 अगस्त ते तव्हां जेको पाकिस्तान जा जेके हालात आहिनि उन्हनि खे हाईलाइट करियो। उनजो हरगिज़ मक़सदु इहो न हुयो जेको इहो हुकूमत ॾियण जी जेका कोशिश कई त असीं को पाकिस्तान वारी ॾियारी ते जश्न आज़ादी वारे ॾींहं ते को अहिड़े क़िस्म जो एहतजाज करियूं जंहिंसां पाकिस्तान खे कोई नुक़सानु थिए या पाकिस्तान जो कोई अहिड़ो हिकिड़ो परसेप्शन या अहिड़ो को इमेज उभरे
जे मां इहो नज़र अचे त पाकिस्तान जा माण्हू पाकिस्तान मां ख़ुशि न आहिनि, इन करे पार्टी फ़ैसिलो कयो आहे त इन खे जशन आज़ादी वारे ॾियारी खे जशन कबो ऐं भरपूर नमूने सां जोश वे ख़रोश सां इन ॾींहं खे मल्हायो वेंदो। ऐं इन ॾींहं ते यकीनी तौर ते असांजो लीडर आहे, असांजो पूरी क़ौम जो लीडर आहे इमरान ख़ान साहब, उन जी जेका इनकार्सरेशन आहे, गैर कानूनी गैर इख़लाक़ी बिला जवाज़ जेको क़ैद आहे उन ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल थींदी, ऐं पाकिस्तान में आइन जी बहाली जमहूरियत जी बहाली लाइ बि पिणु ॻाल्हि ॿोल थींदी। ऐं इन ॾींहं खे असीं हक़ीक़ी आज़ादी जो ॾियारो ऐं जशन आज़ादी जो करे ॾियारो मल्हाईंदासीं। जेसिताईं स्पीकर साहब जेको लाल टैंकड़ी साहब जी इन खे ज़रूरु एप्रिशिएट कंदियूं ॿियूं पार्टियूं बि, ऐं जेका ही ॻाल्हि साम्हूं आई आहे त आज़ादी जे ॾिहाड़े खे उन ई कॉन्टेक्स्ट में असीं मल्हाईंदासीं, पर गॾोगॾु अव्हांखे यादि हूंदो त 5 ऑगस्ट वारे एहतजाज खां अॻु इहा ॻाल्हि कई वई हुई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तरफ़ां त हीउ जेको एहतजाज हूंदो 5 ऑगस्ट ते हिन जो उरूज असांखे नज़र ईंदो ऐं उनखां पोइ बि हीउ उरूज वधंदो। पर हिन वक़्तु एहतजाज त न, उरूज ते ॾुखियायूं नज़र अचनि पियूं त जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जिन ॾुखियाईनि खे हिन वक़्तु फेस करे पई, ऐं अॼु बि बैरिस्टर गौहर साहब इहा ॻाल्हि कई आहे त असीं बि ॻाल्हियूं चाहियूं था, हुकूमत बि टियाकड़ीअ जी आश करे पई, संजीदा वठंदी हिनखे पाकिस्तान तहरीक इंसाफ़? जी दादी, तव्हां बिल्कुलु सही चओ था। कंहिं बि मुल्क में एहतजाज जेको आहे, कंहिं बि जमहूरी मुल्क में उनजी आवाम जो, उनजी सियासी पार्टियुनि जो हक़ हूंदो आहे, पर इत्तफ़ाक़ सां पाकिस्तान में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे पंहिंजे आइनी कानूनी ऐं इख़लाक़ी हक़ खां महरूम रखियो वियो आहे। 5 अगस्त ते इहो नुक़्ते आगाज़ हुयो इन जी असांजी तहरीक जो, जेको थी चुको आहे। 14 अगस्त ते असीं उन खे जशन आज़ादी सां गॾोगॾु असीं पंहिंजी ॻाल्हि रखंदासीं, हक़ीक़ी आज़ादी जी बि ॻाल्हि कंदासीं, ऐं क़ाइद अज़म मोहम्मद अली जिन्ना जे पाकिस्तान जो ख़्वाबु ॾिठो उनजो असीं ज़िक्र कंदासीं ऐं हक़ीक़ी आज़ादी जो पिणु ज़िक्र कंदासीं। यकीनी तौर ते तव्हां ठीकु चओ पिया त पाकिस्तान को बि कंहिं बि मसइले जो हल जेका आहे उहो ॻाल्हियुनि ज़रिए ई मुमकिन आहे, ऐं बग़ैर ॻाल्हियुनि जे उहे जेको आहे को बि हल नथो निकिरी सघे। उहो अल्टीमेट हल इहो ई आहे त ॻाल्हियूं थियनि। पर हाणे जेको स्पीकर साहब ॻाल्हि कई आहे त असांजो चवणु हुन ते इहो आहे त मौजूदा स्पीकर थोरे जो असीं हुनजो ज़ाती तौर ते एतिराम करियूं था, पर इन जे दौर में जेको पार्लियामेंट जी बेतौकीदी थी आहे इहो पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि न थी आहे। इहो ई स्पीकर साहब आहिनि जिन जे हूंदे इन्ही पार्लियामेंट मां पार्लियामेंटर्स खे वारनि मां ॻेले राति जो लाइटूं बंदि करे राति जे अंधेरे में ज़बरदस्ती कढे ऐं जेलनि जे हवाले कयो वियो। इहो ई पार्लियामेंट आहे जिते जॾहिं 6वीं तरमीम पास करे ऐं अदलिया खे पंहिंजे मातहत बणायो वियो त एमएनएस खे अगवा कयो वियो। एमएनएस उन वक़्तु रड़ियूं कयूं त उन्हनि जे घरनि ते छापा लॻा, उन्हनि जे नियाणियुनि खे पिणु जेको आहे हरासा कयो वियो। इहो उहो ई स्पीकर साहब आहे जेको जॾहिं कानून साज़ी करे थो, जॾहिं उन इन्ही हाउस में कानून साज़ी थिए थी त बिलावल भुट्टो समेत जेके अॻवान आहिनि उहे कंप्लेन कनि था, उहे जेके आहे शिकायत कनि था त अचानक जेका आहे इहा लेजिस्लेशन जेका आहे उहो उन्हनि जे साम्हूं अचे थी वञे ऐं उन्हनि खे हू ॾिसनि बि नथा। ऐं इहो ई स्पीकर साहब आहे जे वटि असीं ॻाल्हाइण लाइ विया हुआसीं, असांजो दौर बि हुकूमत सां गॾु हलियो, ऐं इहो ई स्पीकर साहब आहे जे चयो त असीं तव्हांजी इमरान ख़ान साहब सां मुलाक़ातूं कराईंदासीं। पर तव्हांखे यादि हूंदो इमरान ख़ान साहब सां असांजी का बि मुलाक़ात हिन गवर्नमेंट तोड़े स्पीकर का फैसिलिटेट न कई, ऐं हू जेके हुननि जा हैंडलर आहिनि उन्हनि जे चवण ते ई उहे हलंदा रहिया। सो ॾिसो, ॻाल्हि ॿोल करण लाइ तव्हां वटि इख़्तियार हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं हुननि वटि इख़्तियार हूंदो त ज़रूरु हुननि सां ॻाल्हि ॿोल थी सघे थी। पर हींअर मौजूदा वक़्त में इख़्तियार जेको आहे उहो एस्टेब्लिशमेंट वटि आहे, फील्ड मार्शल वटि आहे, उहो तव्हांखे मुख़्तलिफ़ मौक़नि ते पिणु नज़र बि अचे थो। ठीकु, हीसो सभु छा चवंदो अव्हां? ऐं ज़ाहिरा पीटीआई ॻाल्हियुनि जी ॻाल्हि बि ज़िक्र बि करे थी, ऐं हुन सां गॾोगॾु पंहिंजो उन मौक़िफ़ ते बि पुराणे ते क़ाइमु आहे त असीं ॻाल्हियूं उन्हनि सां कंदासीं जिन वटि इख़्तियार आहे या एस्टेब्लिशमेंट जो नालो खणनि था। त हाणे हीअ जेका सूरत हाल आहे बंदि घिटीअ में वेंदे नज़र अचे पई। हाणे उन हवाले सां हुकूमत जो प्लान ईंदड़ छा आहे? हिकु पासे हुकूमत मथां इहे ॻाल्हि बि थिए पई त हुननि वटि कंफर्टेबल मेजोरिटी उन्हनि खे हिन वक़्तु मिलियल आहे, ऐं हिन वक़्तु ऐवान अंदरि ॾिसूं पिया त न ऑपोजिशन लीडर उते मौजूदु आहे न सेनेट में मौजूदु आहे। इन समूरी सूरत हाल में हुकूमत कीअं ॾिसे पई, कहिड़े रीति बंदि घिटीअ मां मामला निकिरंदा? बिल्कुलु आहे रमानी नाजा, यकीनन पीटीआई जेका लालचंद ॻाल्हि कई आहे
उनजो पंहिंजो पार्टी जो मौक़फ़ आहे ऐं पंहिंजो मौक़फ़ आहे। ऐं पार्लियामेंट जी जेका बि अहमियत आहे उहा पार्लियामेंट जी आहे। अगरि असां पार्लियामेंट खे डिग्रेड कंदासीं, पार्लियामेंट जो रस्तो छॾे असां ॿिए तरफ़ अहमियत ॾींदासीं, उनजे तरफ़ निहारींदासीं, त तव्हां उनखे अहमियत ॾेई तव्हां उनजी अहमियत वधायो था। अगरि उहे शयूं असां स्ट्रांग रही पार्लियामेंट में कंदासीं, त आउं सम्झां थी त हिस्ट्री रही आहे, तारीख़ रही आहे, त पार्लियामेंट ई तव्हांजो हिकिड़े अवामी जमहूरी पार्टीज़ जेके बि आहिनि उहे एतमाद रखनि थियूं, उन्हनि खे यकीन जेको आहे उहो पार्लियामेंट ते आहे। पार्लियामेंट में रही तव्हां विढ़ो था, पार्लियामेंट में रही तव्हां पंहिंजो मौक़फ़ रखो था, पार्लियामेंट हा तव्हां टोकन बाइकाट करियो था, तव्हां पंहिंजो मौक़फ़ रखो था, ऐं तव्हां जेके शयूं आहिनि उहे पार्लियामेंट मुंहिंजे ख़्याल में अदा जेकी ॻाल्हि करे पियो असीं अगरि वरजायूं त छा PTI जे टाइम में उहे शयूं जेके हिन वक़्तु अदा वरजाए चुको आहे त छा उहे शयूं न थियूं? छा नून लीग सां ज्यातियूं न थियूं? छा पीपल्स पार्टी सां उहे शयूं न थियूं? छा हुते पार्लियामेंट में रही वोटनि खे जेके मेंबर्स आहिनि उन्हनि खे जहाज़नि में खणी न आयो हुयो? जहांगीर तरीन जेके आहिनि उहो तव्हांजे साम्हूं शयूं खोड़ सारी अहिड़ी शयूं जेके थियूं जेके न थियणु खपनि हा। जंहिंजी रवायत, जंहिंजी स्टार्ट उहो थी आहे। ऐं इहा बदकिस्मती रही आहे हिन मुल्क जी, त तव्हांजी सियासत रही आहे हिस्ट्री में। अगरि वञूं त तव्हांजी खोड़ सारियूं मुख़्तलिफ़ टाइमिंग में इहे प्रेशर्स, इहे टैक्टिक्स रहियूं आहिनि। ऐं जिन जी पार्लियामेंट जी मज़बूत पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजे फोरमनि ते वेही अगरि स्टैंड खणी वेहनि थियूं त उहे इदारा जिन जो कमु इहो न आहे उहे इदारा कमज़ोर थींदा। अगरि असां उन्हनि इदारनि खे ॾिसूं था, उन्हनि इदारनि ते यकीन करियूं था बाबा पार्लियामेंट कमज़ोर आहे, असांजो हिकिड़ो इदारो मज़बूत आहे, असांखे उन खां उमेदूं आहिनि, उहो पावरफुल आहे, असांखे उन सां ॻाल्हाइणो आहे, त यकीननि तव्हां ख़ुदि ई पार्लियामेंट खे बेतौकीर करियो पिया न, पार्लियामेंट जी अहमियत खे ख़तमु करियो पिया। त पोइ पार्लियामेंट तव्हां सां गॾु ॿी ॻाल्हि त आउं वरी वरजाईंदसि त जेकॾहिं तव्हां पार्लियामेंट पॉलिटिकल पार्टीज़ जो छा मक़सदु आहे? पॉलिटिकल पार्टीज़ जो तव्हां ॻाल्हि कयो बंदि गली मक़सदु इहो आहे जॾहिं तव्हां कंहिंसां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहियो, तव्हां पॉलिटिकल पार्टीज़ खे अहमियत नथा ॾियो, तव्हां सम्झो था त आउं ई पावरफुल आहियां, मुंहिंजी पार्टी बहितरीनु आहे ऐं मूंखे सिर्फ़ु फील्ड मार्शल सां ॻाल्हाइणो आहे, त तव्हां हुई बंदि दरवाज़े में वेंदा। तव्हां जेकॾहिं पॉलिटिकल पार्टी सां राब्तो न रखंदा, तव्हांजा राब्ता न रहंदा, तव्हां गिव एंड टेक आहे सियासत जो नज़रियो इहो आहे त तव्हां कुझु लचक रखंदा त तव्हां अॻियां वधंदा, अगरि तव्हां लचक न रखंदा, तव्हां रिजिड थी वेंदा, त तव्हांजे लाइ प्रॉब्लम थींदा, इशूज़ थींदा। कहिड़ी पॉलिटिकल पार्टीज़ आहे जेका हिन दौर मां, जेका अॼु PTI हिन दौर मां गुज़रे पई, उहो पार्टी न गुज़री आहे। हर पार्टी जो सफ़र इन ई मां गुज़रियो आहे ऐं उहा अॼु तव्हांजे साम्हूं आहिनि। त असीं सम्झूं था त अॼु जेका लालचंद जी ॻाल्हियुनि मां मूंखे लॻे पियो त हू कुझु लचक रखनि पिया। 14 अगस्त असां सभिनीनि जो ॾींहुं आहे। 14 अगस्त के हिकिड़ी पार्टी जो ॾींहुं कोन्हे, के हिकिड़े इदारे जो ॾींहुं कोन्हे। 14 अगस्त असां सभिनीनि बींग पाकिस्तानी सभिनीनि जो आहे, सभिनीनि जी हिन में कंट्रीब्यूशन आहे, सभिनी इदारनि जी हिन में कंट्रीब्यूशन आहे। अगरि असां उनखे बींग पाकिस्तानी पार्टिसिपेट करियूं था, बींग पाकिस्तानी असीं हलूं था, त वेलकम कंदासीं, सुठी ॻाल्हि आहे। त सिखणु खपे शयुनि खे। तव्हां उन दाइरे में पाकिस्तानी सियासती दाइरे में अचो। अगरि तव्हां अॼु बि सोचो था त मूंखे फील्ड मार्शल या मूंखे का ॿी इंटरनेशनल का लॉबी या को अची मूंखे बचाईंदो, शयूं कंदो, मूंखे ट्रंप फ़ाइदो ॾींदो, मूंखे मोदी बि फ़ाइदो ॾींदो, त सम्झूं था त इहे शयूं बेमैनी आहिनि, बेतौकीर आहिनि। त सम्झूं था त तव्हां जेके शयूं हिन वक़्तु तव्हांजी जेका सियासत PTI जी आहे उहा जेसीं हिन क़ौमी दाइरे में न ईंदी तेसि ताईं हिननि जो यकीननि जेका तव्हांजे इंट्रो में आहे त हे बिल्कुलु हिकिड़ी बंदि गली में, ऊंधाई वारी गली में वञनि पिया। इन्हनि खे रस्तो पाण कढणो पवंदो। ठीकु, तव्हां रस्तो मुश्किल में पाण आहियो, कढणो पवंदो। तव्हांखे रस्तो कढणो जी, पवंदो। हीरसोर साहिबु अव्हांजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदमि। सरोज साहिबु अव्हां वटि ईंदसि ऐं जीअं हीरसोर साहिबु ॻाल्हि कई त अॼु कुझु लचक नज़र अचे पई। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ 14 अगस्त वारे ॾींहं ते एहतजाज करणु न पई वञे ऐं हू बि गॾु क़ौम सां आज़ादी वारो ॾिहाड़ो मल्हाईंदी, जीअं हर माण्हू पंहिंजे वतन जी जेके कामयाबियूं आहिनि या जेके हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उनखे सेलिब्रेट कंदो। कीअं ॾिसो पिया इन ऐलान खे ऐं हिन लचक खे? ऐं गॾोगॾु PTI वारा बि एक्सपेक्ट पिया कनि त असांजे लाइ बि हुकूमत थोरी लचक ॾेखारींदी। महिरबानी नाजा। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे, हिननि इहो सुठी लचक ॾेखारी आहे त 14 अगस्त ते जेको असांजी पाकिस्तान जो ॾींहुं आहे, सभिनी पाकिस्तानियुनि जो ॾींहुं आहे। हिकिड़ो उहो ॾींहुं आहे जंहिंमें सॼी क़ौम, नंढड़ो वॾो जेको आहे सो ख़ुशियूं मल्हाए थो। उन में जेकॾहिं PTI वारनि पंहिंजो एहतजाज खे मोखर कयो आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे। पर उते
भालाल माली जेको चए थो त हक़ीक़ी आज़ादी यानी 14 अगस्त हक़ीक़ी आज़ादी कोन हुयो। हिननि जी जेकॾहिं हिननि जो लीडर छुटे थो त हक़ीक़ी आज़ादी आहे, न त हक़ीक़ी आज़ादी मुल्क जी न आहे। ऐं गैर आइनी गैर कानून बिल्कुलु न, गैर आइनी गैर कानूनी हिननि जो लीडर जेको आहे उहो गिरफ़्तार कोन्हे, बिल्कुलु आइनी आहे। 9 मई ते जेको इदारनि ते हमलो थियो, हीअ जेको अल कादर ट्रस्ट वारो जेको केस आहे जंहिंजा सबूत आहिनि, उन्हनि जो केस आहे को गैर आइनी ऐं गैर कानूनी केस त कोन्हे को हिननि जे लीडर ते। हा, बाक़ी एहतजाज जी जेका आहे सो हर पार्टी खे जेको आहे सो इजाज़त आहे। जमहूरी इदारनि में, जमहूरी मुल्कनि में एहतजाज जो हक़ आहे हिननि खे, पर कंहिं बि इदारनि ते हमले करण जो हक़ कंहिंखे बि कोन्हे को। त ही ॻाल्हि जो त मां तव्हांखे अॻु में प्रोग्राम में चयो त वज़ीर आज़म हिन अपोज़िशन लीडर खे पाण वञी चयो त अचो त ॻाल्हियूं कयूं। हाणे असांजे स्पीकर साहिबु जेको आहे सो हिननि खे चयो आहे त अचो ॻाल्हियूं कयूं। बसि असांजी भेण हीर जी ॻाल्हि वांगुरु त ही बेतौकीरी पाण था कनि, जॾहिं पार्लियामेंट जी जमहूरियत जी बेतौकीरी कनि था। हू चवनि था त तव्हां सां ॻाल्हियूं कोन कंदासीं, तव्हां सां ॻाल्हियूं कोन कंदासीं, फील्ड मार्शल सां ॻाल्हियूं कंदासीं। त पोइ तव्हां मूंखे ॿुधायो त हिननि वटि जमहूरियत जा क़दर कहिड़ा आहिनि? हिननि वटि जमहूरियत जा क़दर कहिड़ा आहिनि त जमहूरी लीडरनि सां, जिन लीडरनि सां ॻाल्हाइनि करण लाइ हू तयार ई न आहिनि, त हुन मतिलबु हिननि जे अंदरि में का जमहूरियत आहे ई कान। त हू जमहूरियत जी दावा बि छो था कनि? अहिड़े क़िस्म जी दावा करण जेका आहे मां सम्झां थी सियासत खे, जमहूरियत खे बंदि गली में फासाइण जी जेका आहे त हू चवनि त न तव्हां सां त ॻाल्हियूं कोन कंदासीं, पर ॻाल्हियूं कंदासीं असां उन्हनि सां जेके इस्टेब्लिशमेंट आहे, तव्हां सां ॻाल्हियूं कोन कंदासीं, सियासी धुरनि सां, जमहूरी माण्हुनि सां ॻाल्हियूं कोन कंदासीं। रही ॻाल्हि त पार्लियामेंट जे अंदरि हिननि छा कयो? अदा त विसरी वियो आहे छा? विसरी वियो आहे त पार्लियामेंट जे अंदरि जहिड़े नमूने सां हिननि जो किरदारु अदा कयो उहो बि तारीख़ जो हिसो आहे। जहिड़े नमूने सां हिननि मुखालिफ़ धुर ते केस कया, नवाज़ शरीफ़ जी न्याणी खे हुनजे पीउ खे ॾाढो गिरफ़्तार कयो जेको हू हुननि सां मिलण वई। उन्हनि खां विसरी वियो आहे त हिननि राना सनाउल्लाह ते कूड़ा केस कया विया, मथां हुन ते मंशात मरी वई। हुननि खां विसरी वियो आहे हसन इक़बाल ते जेको आहे सो फायरिंग थी, ज़ख़्मी कयो वियो, उन्हनि खे जेल में विधो वियो। हुननि खां विसरी वियो आहे फरियाद तालपुर खे गिरफ़्तार कयो वियो। हुन खां इहे सभु विसरी वियूं आहिनि ॻाल्हियूं त असां जेके कुझु कयो उहो ईअं न जमहूरी तरीक़ो हुयो, ऐं हाणे जेको आहे सो हुननि सां गैर जमहूरी तरीक़ो थिए थो। बिल्कुलु ईअं न। अदा खे चओ त जेकॾहिं लचकांदी आहे त हाणे पार्टी वारनि खे सम्झाए त बहितर तरीक़े सां जमहूरी लचक आणियूं पंहिंजी पार्टी। जी लाल साहब छा रिस्पॉन्ड कंदो? जी, मूंखे ॿिनी भेणनि लाइ एतिराम आहे। ही वॾी जमहूरियत ऐं आइन जी ॻाल्हि कनि थियूं पियूं, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, पर मूंखे ॿुधाइनि त सही हिननि जो वज़ीर आहे ख्वाजा आसिफ, हू चए थो पियो ही हाइब्रिड हुकूमत आहे ऐं असीं फ़ौज सां गॾिजी हुकूमत करियूं था पिया ऐं इहो काफ़ी पहिरीं शुरू थी वञणु घुरिजे हा। हाणे मूंखे ही ॿुधाइनि त ही कहिड़े आइन में आहे, कहिड़ी जमहूरियत में आहे? ये तो कंहिं बि आइन में कोन्हे, कंहिं बि जमहूरियत में कोन्हे, को हाइब्रिड हुकूमत जो किथे नालो बि कोन्हे। हाणे जेको अर्दली वज़ीर आज़म आहे ही वीचारो इस्लामाबाद वेठो थो हुजे, इख्तियार त असांजे फील्ड मार्शल वटि आहे जेको अमेरिका में ट्रम्प सां मुलाक़ातूं पियो थो करे। हिते हू शहबाज शरीफ़ सोचे थो पियो, मिनफू करे थो पियो मूंखे गॾु वठी वञूं, हुनखे चवंदा तुंहिंजो कमु ई कोन्हे, तोखे अॻियां तोखे सुञाणी कोन थो। हाणे हिन जी पोज़ीशन ई आहे, न को हेड ऑफ स्टेट ज़रदारी साहब खे वठी वञनि, अगरि नथा वठी वञनि हू चवंदा तव्हांजो कमु ई न आहे, तव्हांखे असां हिते इंस्टॉल कयो आहे, इन खां वधीक तव्हांजी न को बुकत आहे, न को तव्हांजी का हैसियत आहे, तव्हां महिरबानी करे जेतिरो तव्हांखे कमु ॾिनो आहे उहो ॾिनो। उहो इख्तियार तव्हां भला पाकिस्तान में बि जेकॾहिं वापारियुनि सां केरु मुलाक़ात करे थो त केरु थो करे? शहबाज शरीफ़ करे थो, उहो बि तो असांजो फील्ड मार्शल करे थो पियो। उन खां गॾु नक़वी साहब हुजे थो जेको हुननि जो माण्हू आहे। हिननि जो त वज़ीर खज़ाना गॾु रखण लाइ तयारु कोन था हुजनि, तोड़े वज़ीर खज़ाना बि हुननि जो ई आहे। हाणे इन तव्हांजी फॉरेन पॉलिसी हुननि वटि आहे, त इन पंहिंजो SIFC छा आहे? SIFC बि हुननि वटि आहे, तव्हांजी मुआशी सॼी हालत हुननि वटि आहे, सभु कुझु हुननि वटि आहे, सॼो तव्हांखे हुननि जी फुल बैकिंग आहे, तव्हांजी हाइब्रिड गवर्नमेंट आहे। उन खां पोइ जेको तव्हां मुल्क जो हशर ऐं नशर कयो आहे, अॼु तव्हां जेको महांगाई थी आहे उहो तव्हां हुनखे वापसि करण में नाकाम विया आहियो। तव्हां जेको अनएम्प्लॉयमेंट आहे 22% आहे हिन मुल्क में, हिन मुल्क जो 45% 11 करोड़ खां वधीक अवाम जेको आहे उनखे खाइण लाइ मानी टुकर कोन्हे।
हू ॿ वक़्त जी मानी नथो खाई सघे, तव्हां ह्यूमन डेवलपमेंट इंडेक्स में 168 नंबर ते बीठा आहियो, सिर्फ़ु तव्हां खां पोइ अफ़गानिस्तान आहे, बाक़ी सभु ख़ैरु लॻो पियो आहे। तव्हां 3 सालनि में 38 ट्रिलियन रुपया तव्हां कर्ज़ो खयो आहे, त पाकिस्तान खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। ऐं करप्शन जा जेके तव्हां ते हीअं स्कैंडल आया आहिनि, तव्हां हुननि ते तव्हां थोरो नज़र टोड़ायो, सिर्फ़ु 300 अरब रुपया तव्हां खंड में खाई विया आहियो। ही हुकूमत जेको वेठी आहे 300 अरब रुपया, 400 अरब तव्हां कणक जा खाई आहियो। 2000 अरब जो मोहम्मद मालिक जेको स्कैंडल वठी आयो आहे, जंहिंमें तव्हांजा MPA MNA कॉन्ट्रेक्टर तव्हांजा ऑफिसर सभु शामिल आहिनि। 2000 अरब रुपए जो स्कैंडल आयो आहे, तव्हां इहो 80 कोन वठी आया आहियो। उन खां PTI इल्ज़ाम हणे थी पई, इहो तव्हां पाण इहो अॼु ॾींहुं ताईं खंड वारो जेको इल्ज़ाम आहे, तव्हां पाण बि नथा चओ त न न ईअं न आहे। हुकूमत तस्लीम करे थी त खंड हुई कान, असां लाल साहब इजाज़त दुरुस्त पिया फरमायो, पर ही जेको स्कैंडल आहे खंड वारो, ही बि पहिरियों भेरो कोन थियो आहे ऐं उन खां अॻु PTI जे दौर में बस ही ॾिठोसीं। हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो जी भई, ॾिसो असांखां ग़लतियूं थियूं, असीं ॿार आहियूं न, जी पर जेकॾहिं हिननि खे इहो ई करणो आहे त पोइ चओ जेको बि इमरान ख़ान कयो उहो असीं कंदासीं। जेके हुन ग़लतियूं कयूं, हाणे असांखे ॿुधाईंदा त पार्लियामेंट ते अॻे कॾहिं पार्लियामेंट ते हमिलो थियो, कॾहिं बि कोन थियो इमरान ख़ान जी हुकूमत में। ठीकु हा, ही चवंदा त इमरान ख़ान जेके ग़लतियूं कयूं, असीं आया आहियूं साॻियूं ग़लतियूं दोहिराइण लाइ त ॻाल्हि कनि। हाणे जे इमरान ख़ान मां एॾा मुतासिर आहिनि त जेको कुझु इमरान ख़ान कयो आहे उहो असीं कंदासीं, त इन जो ऐलान कनि। इहो ऐलान बि कोन था कनि। इमरान ख़ान ग़लति हो, असीं उहो साॻियूं कमु करियूं था, सही आहियूं, इहो कीअं मुमकिन आहे? चलो लाल साहब, इहो त तव्हां मुमकिन ई एतिराफ़ कान्हे। कयो था, ठीकु, त असांखां ग़लतियूं थियूं। हिकिड़ी अॻु हर असद पार्टी खां कैसर थींदियूं साहब आहिनि एतिराफ़ कयो, नाज़िया, क़ौम खां हर माफ़ी पार्टी वठूं था, खां हर एक्सटेंशन माण्हू खां ग़लती, ग़लतियूं थींदियूं आहिनि। उन खां अॻु बि जेके ग़लतियूं थियूं, PTI जॾहिं रियलाइज़ करे थी त ग़लतियुनि जो एतिराफ़ करे थी, पर जीअं मां ॻाल्हि कई त छा ग़लतियूं सुधारण जे हवाले सां बि का ॻाल्हि थिए पई, या रुॻो एतिराफ़ ताईं सिलसिलो महदूद ॻाल्हि रहंदो? इहा पई हले त हिननि ग़लती कई, असां कई, हिननि ही कयो, असीं ही कंदासीं, हिननि ही कयो, असीं ही कंदासीं। पर असां त इहो हीअं जेको मूं तव्हांखे ॻणायो आहे, इहो 5000 रुपए जी करप्शन आहे, 5000 अरब। पाकिस्तान जी तारीख़ में एतिरी करप्शन न थी आहे। ऐं इहो मूं इल्ज़ाम न आयो, इहो ठीकु, मूं जवाब इल्ज़ाम न वठूं था। आयो। हीसो साहब छा रिस्पॉन्ड कंदो? PTI मां एतिरी मुतासिर थियनि पयूं छा हुकूमतूं, जेका ॻाल्हि लाल साहब कनि पिया त जेकॾहिं तसलसुली करणो हो त पोइ फ़र्क़ु कहिड़ो आहे पोइ हुकूमत में या हिन हुकूमत में? नाज़िया, हिकिड़ी ॻाल्हि लालचंद जी ॻाल्हि खे त अॼुकल्ह जेको आहे उहो प्राइम मिनिस्टर खे या प्रेसिडेंट खे उहा अहमियत फ़ोकियत कोन्हे आई, ऐं फील्ड मार्शल खे अहमियत आहे, ऐं पॉलिटिकल पार्टीज़ खे अहमियत कोन्हे आई। मुंहिंजो ख़्याल में अगरि थोरो अदा पंहिंजी खे वरजाए त जॾहिं तव्हां सां गॾु इस्टेब्लिशमेंट हली पए ऐं तव्हां गॾिजी कमु कयो पिए, त तव्हां सुठा उहा शयूं हुयूं, असां जमहूरियत हुई। ग़लति ऐं कयो, हाणे मुंहिंजी तव्हां मुंहिंजी ठीकु करे ॻाल्हि, वठिणी पए न। अदा लालचंद तव्हांजी ॻाल्हि खे मूं न टोकियो त तव्हां ॿुधो। असीं सम्झूं था त इंटरनेशनल सियासत में खोड़ सारी चेंजिंग अची वई आहे। तव्हांजी जंग थी मुल्क में, प्राइम मिनिस्टर ऐं प्रेसिडेंट साहब कोन वड़ी हुई जंग। तव्हांजी जंग जेकी थी उहो यकीनन तव्हांजी फील्ड मार्शल जंग वड़ी, तव्हांजी अफ़वाज वड़ी, ऐं जेको दुनिया खे हैरान कयो। ऐं दुनिया जो जेका आहे उहो जीअं जहिड़ी तरह सां इन्वायरमेंटल चेंजिंग अची वई आहे दुनिया में, अहिड़ी तरह खोड़ सारी सुनेरियुनि में चेंजिंग अची वियूं। CPEC जो प्रोजेक्ट हुजे, मुख़्तलिफ़ तव्हांजा अमेरिका जा जेके हिन वक़्तु तव्हांजा जेके रिलेशन्स आहिनि, अमेरिका सां रिलेशन्स आहिनि, उहे खोड़ सारियूं दुनिया ग्लोबल विलेज थींदी वञे, उनमें खोड़ सारी तव्हांजी 24 कलाकनि अंदरि चेंजिंग अचनि पियूं। उन में न सिर्फ़ु पाकिस्तान में, दुनिया में अफ़वाज जी अहमियत वधी आहे, ऐं अफ़वाज जी पंहिंजी कहिड़ी अहमियत आहे। ऐं नो डाउट त तव्हांजे मुल्क जी जेका अफ़वाज आहे उहा दुनिया जे मज़बूत तरीन पावरफुल अफ़वाज आहे। ऐं तव्हांजी सुभाणे जेके शयूं अचनि पियूं, उन में उहा पॉलिटिकल पार्टीज़ हलंदी, कमु कंदी, जेका तव्हांजी अंडरस्टैंडिंग हूंदी, चाहे उहा जुडिशरी सां हुजे, पॉलिटिकल पार्टीज़, तव्हांजा इदारा जेके आहिनि उहे गॾिजी हलंदा, तॾहिं तव्हां हुकूमत कंदा, अवाम खे रिलीफ ॾींदा, इंटरनेशनल शयूं ॾींदा। छो त इंटरनेशनल चेंज वॾो चेंज आयो आहे। तव्हां वटि उन में ग़लतियूं कंहिंजूं आहिनि, पॉलिटिकल पार्टीज़ जूं आहिनि, उन्हनि जो स्पेस हो छा हो, उहा तव्हां वरजाईंदा त शयूं आहिनि। बाक़ी करप्शन जी ॻाल्हि जेका अदा कई आहे, उन खे जेको आहे न उहो आउं उनखे सपोर्ट कोन थी करियां। करप्शन आहे, उन जे ख़िलाफ़ इदारा मुतहरिक थियनि, इदारा उन जे ख़िलाफ़ कार्रवाई कनि। खंड जी चोरी थी आहे, इदारा मुतहरिक थी, इदारा कार्रवाई कनि। बाक़ी असीं हुनखे चऊं त हाणे वधी वई आहे ऐं पहिरीं घटि हुई, ऐं असीं अगरि हुन ते वञूं त जेके तव्हांजी कैबिनेट जेका हुई उन में 80% तव्हांजे एस्टेब्लिशमेंट जा माण्हू वेठा, तव्हांजी पार्टीअ वर्कर्स हुआ किथे?
तव्हांजे जेतिरा पर माण्हू हीउ वेठल साहिब हुआ, लाल साहब सभई उहा ई ॻाल्हि वेठल कनि हुआ। पिया त छा उनजो ई तसलसुल करिणो आहे त पोइ फ़र्क़ु कहिड़ो आहे, पोइ हुननि ते तनक़ीद छो? ॾिसो नाज़िया आउं सम्झां थी त नून हिन वक़्तु त यकीननि नून लीग जी हुकूमत आहे ऐं नून लीग वधीक, पर आउं सम्झां थी ॾिसो किथे तव्हांजा जेके टेक्निकल माण्हू आहिनि उहे केरु न केरु हुते सपोर्ट हुजे थी, रखिजे थो अचे थो। खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेके तव्हां वटि न आहिनि। मसलन अगरि तव्हां फॉरेन पॉलिसी था चओ, ख़ारजा जो जेको को मज़बूत कोन्हे, अच्छा नून लीग न वटि उन्हनि चेयरमैन खे चयो बिलावल भुट्टो बाबा त हीउ जेको इशू थियो आहे तव्हां हुनखे पाकिस्तान जे लाइ वञो ऐं वञी करियो, त इन में का बात त कोन्हे त तव्हां चेयरमैन बिलावल भुट्टो वियो, पूरी टीम वई ऐं बाक़ाइदा जेको तव्हांजी जेका मई वारी जंग हुई उनखे पंहिंजो केस रखियो, पंहिंजे मुल्क जो केस रखियो, पंहिंजी अफ़वाज जो केस रखियो। पर उन में बि त पीटीआई उन्हनि खे खां शामिल न अगरि कयो किथे वियो, उन डेलीगेशन जो बि पीटीआई हिसो कोन हुई। न पीटीआई हर ॻाल्हि में त डिनाई कंदी आहे, यू टर्न वठंदी आहे। उन्हनि खे जॾहिं ॾिनो त उन्हनि तव्हां ख़बर आहे त पीटीआई हमेशह कॾहिं बि कंहिं बि पार्लियामेंट खे उहा अहमियत ई कोन थी ॾिए, पार्लियामेंट जो हिसो ई कोन थी थियणु चाहे। त यकीननि जॾहिं हिननि खे चयो त न जो आहे फैक्टर, उनखे जॾहिं एस्टेब्लिशमेंट चवंदी या केरु चवंदो त पोइ हलंदा, न त कोन हलंदा। त यकीननि उन्हनि खे न चयो वियो हूंदो त कोन विया हूंदा। त जॾहिं तव्हां पार्लियामेंट जी अहमियत खे ख़तमु था करियो त पोइ इशू थियनि पियूं। तव्हां पार्लियामेंट में वियो कोन था, तव्हां पार्लियामेंट जी हीअ जेका ख़ारजा जेको टूअर ते वियल हो चेयरमैन साहब, उहो पार्लियामेंट जो हिसो हो। तव्हां पार्लियामेंट खे अहमियत नथा ॾियो त अहिड़ा खोड़ सारा इवेंट अचनि था, अहिड़ा खोड़ सारा इशूज़ अचनि था जंहिंमें जेको पीटीआई जो गेप आहे उहो आहे, उहो पीटीआई गेप नथी भरणु चाहे। उहा उमीद ते वेठी आहे त उहो जेको असांखे केरु आङर खणंदो त पोइ असीं गॾिजी हलंदासीं कंदासीं, त उन हिसाब सां उहो पंहिंजो नुक़सानु कंदो। ॾिसो ॿ शयूं ही आहिनि साहिब मूंखे नाज़िया, हिकिड़ो कमर्शियल ब्रेक वठिणो आहे, ब्रेक खां पोइ नाज़रीन वापसि ईंदासीं ऐं गुफ़्तगू खे हितां खां ई कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, ॿीहर के प्रोग्राम में भलीकार। ब्रेक खां अॻु असांजी ॻाल्हि ॿोल जारी हुई। हीर सऊ साहिबा ब्रेक खां अॻु इहा ॻाल्हि कई त जेको पार्लियामेंट खे ज़ाहिरा नथा मञनि पीटीआई वारा, जेकॾहिं त पोइ हिकिड़ो गैप पैदा थिए थो ऐं हुनजो नुक़सानु पीटीआई खे थियो। ऐं असां ॾिसूं था त मुख़्तलिफ़ पॉलिसीज़ में मुख़्तलिफ़ शयुनि में पीटीआई नथी असांखे नज़र अचे। पर सूरज साहिबा मां वाक़ई इहो सवालु कंदमि, हीउ जेको गैप जंहिंजो ज़िक्र हीर सऊ साहिबा कयो, इन जो ज़िक्र ख़ुदि सिस्टम खे केतिरो आहे, ख़ुदि जमहूरियत खे केतिरो आहे, हुकूमत खे केतिरो आहे? असांजी भेण हिन सॼी शइ खे जेको बहितर तरीक़े सां जेको आहे सो हाईलाइट कयो आहे। ॾिसो त पीटीआई जेको आहे सो जमहूरी तरीक़े सां सियासत करण जे हक़ में आहे ई कोन। इन्हनि हमेशह पार्लियामेंट जी बेतौकीरी कई आहे, हिननि पार्लियामेंट खे का अहमियत ॾिनी कान्हे का। हाणे हिन वक़्तु जेकॾहिं फील्ड मार्शल अमेरिका वञे थो त हिननि खे वॾी तकलीफ़ आहे त हू छो ओॾे वियो आहे। छो त पहिरीं ॾिसो न ईअं कोन्हे को, हिननि जे त जेको आहे वज़ीर आज़म खे फ़ोन करण लाइ तयारु कोन आहे। असांजो जो वज़ीर आज़म उते वियो आहे उन जेको पंहिंजे मुल्क ऐं दुनिया लेवल ते जेको आहे सो पाकिस्तान जो केस रखियो, इंडिया जो केस रखियो, बिलावल भुट्टो ज़रदारी हिसाब वियो आहे। ईअं कोन्हे को, पर जॾहिं फौज खे घुरायो वियो आहे, फौज जे जनरल खे घुरायो वियो आहे त दहशतगर्दी जे मामलनि में फौज जे लीडरनि खे घुरायो वेंदो आहे। ऐं पोइ इहो साबित थियो त असांजे पाकिस्तान जे अंदरि जेके दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे रिकग्नाइज़ कयो आहे दुनिया त वाक़ई इहे दहशतगर्द आहिनि। जीअं तव्हां इंट्रो में चयो त बीएलओ खे दहशतगर्द पार्टी तस्लीम कयो आहे त वाक़ई दहशतगर्द आहे। ऐं असां इहे सदाईं ॻाल्हियूं कंदा आया हुआसीं त भई जेको बलूचिस्तान में बीएलओ आहे उन दहशतगर्दी करे मुल्क खे तमामु वॾो नुक़सानु पहुचायो आहे, बलूचिस्तान खे वॾो नुक़सानु पहुचायो आहे। पर हिननि जहिड़ा नाम नियाज़ जेके लीडर आहिनि उहे हमेशह इन्हनि खां इनकार ई कंदा रहिया आहिनि। तो हाणे इहा तकलीफ़ जेकॾहिं हिननि खे आहे त फील्ड मार्शल अमेरिका वञे छो थो ऐं उते जेको आहे पाकिस्तान जी ॻाल्हियूं रखे छो थो, दहशतगर्दनि खे वाक़ो कयो छो अथसि, इहे शयूं त असांजे हक़ में वयूं आहिनि। तव्हां ॾिसंदो त इंडिया सां जेका जंग थी उन में हिकिड़ी वॾी कामयाबी थी, असांजे लाइ हिकिड़ी फ़ख्र जो मक़ाम आहे, असांजे लाइ फ़ख्रु आहे। असांजो ॻाढो ऊचो आहे त हिन दौर में पाकिस्तानी हुकूमत वज़ीर आज़म जी हिकमत अमली ऐं फौज जी बहादुरी ऐं हिकमत अमली सां असां इंडिया जहिड़े मकार मुल्क खे जेको आहे सो शिकस्त फास्ट ॾिनी ऐं दुनिया खे ॾाढो ॿुधायो त हीउ कूड़ो आहे, हीउ कूड़ो आहे, हीउ मकार आहे। हिन ई जेको आहे सो असां जंग मड़ी हुई। त इहे शयूं हिननि खे बहितर छो थियूं लॻनि? हीअ त हुननि जी तारीफ़ करणु खपे हिननि खे। हिन ही बजाए तारीफ़ करण जी हू हुनखे मां छा हिनखे चवां थी कंहिंजो तरफ़ अची वेठा आहिनि। असां कहिड़ी उन ग़लतियुनि खे वरजायूं कोन था। असां त ॻाल्हियुनि
जी आछ कयूं पिया न, असां त ॻाल्हियुनि जी आछ कयूं पिया न, जे ॻाल्हियूं थींदियूं त ग़लतियूं ऐं बहितरियूं ईंदियूं न, ग़लतियुनि खे बि जेको आहे सो बहितर कबो न। तव्हां ॻाल्हियूं करण लाइ तयार ई कोन हो त ग़लतियूं कीअं बहितर थींदियूं? तव्हां ॻाल्हियूं कयो, ॿुधायो त ही ग़लतियूं आहिनि, ही बहितरी थियणु खपे। तव्हां ॻाल्हियुनि लाइ तयारु टेबल ते वेहण लाइ तयार ई कोन आहियो त बहितरी कीअं ईंदी? ठीकु, ॾिसो न, ही ख़ुदि जेको आहे सो अंदरि में जमहूरियत हिननि जी आहे ई कोन, त जमहूरी अंदाज़ रखण लाइ तयार ई कोन्हनि के। जेसि ताईं तव्हां ॻाल्हियूं करण लाइ तयार ई न आहियो त उन्हनि जी ग़लतियुनि जी निशानगी केरु कंदो? तव्हां भई जेकॾहिं इल्ज़ाम तराशियूं कंदो त उनखे त तस्लीम कोन कंदासीं। उहो त तव्हां शुरू खां लाल साहब हाणे ग़लतियुनि जो ज़िक्र हिते हले पियो, अव्हां चयो त असांखां ग़लतियूं थियूं, हाणे हिते हे न वरजाइनि उहे ॻाल्हियूं, पर गॾोगॾु रुगो ग़लतियुनि जो एतराफ़ करणु या रियलाइज़ करणु काफ़ी नथो हुजे, ग़लतियुनि में सुधारो बि आणणु घुरिजे। ही पार्टियूं ऐं हिन वक़्तु जेके हिन वक़्तु पैनल में जेके मौजूदु आहिनि, उहो ॿिन्हिनि जो इहो चवणु आहे, ॿिन्ही पार्टियुनि जो इहो मौक़िफ़ आहे त ख़ुदि PTI रुगो एतराफ़ ताईं महदूदु आहे, पाण तसलसुल चाहे थी। जेकॾहिं PTI उन्हनि ग़लतियुनि मां सिखियो आहे त पोइ छो जमहूरी माण्हुनि सां, सियासी माण्हुनि सां पॉलिटिकल प्रोसेस में छो न पई अचे, पार्लियामेंट खे छो न पई मञे? ॾिसो, पहिरीं त ॻाल्हि इहा आहे, जेका ॻाल्हि आऊं करियां पियो, ॿई मुंहिंजी जेके भेणूं आहिनि उहो साॻी ॻाल्हि कनि पियो। हिननि ॿिन्ही ॼणनि फील्ड मार्शल जी क़ौमी तोड़े बैनुल अक़वामी अहमियत ॿुधाईंदे ज़बरदस्त तारीफ़ कई आहे। आऊं बि इहो चवां पियो त इख़्तियार फील्ड मार्शल वटि आहे, हिननि वटि कोन्हे। मूं चयो करप्शन थिए थी, हिननि वटि को जवाबु कोन्हे। आऊं चवां थो मुल्क में बुख आहे, बदबहाली आहे, मुल्क में मुआशी जेका तबाही बर्बादी थी आहे, उन्हनि जो हिननि वटि को जवाबु कोन्हे। पर जब तव्हां वटि इख़्तियारी, आऊं चवां पियो, ही पाण चवनि था त असां वटि इख़्तियार कोन्हे, ही हाइब्रिड हुकूमत आहे, ही पाण एक्सेप्ट कनि था। ही चवनि था PTI यू टर्न ॾिनो, हाणे PTI यू टर्न ॾिनो हो, या ही बिलावल भुट्टो जेको चवंदो हो, जेको नवाज शरीफ लाइ जो मोदी का यार है, गद्दार है, इन 2024 इलेक्शन में नारा आया, वो पुराणी ॻाल्हि बि कोन थो करियां। शहबाज शरीफ लाइ चवंदा त हिनजे कंध में सरियो आहे, अॼु बिलावल भुट्टो साॻियो जो पोयां हले थो पियो, हुनखे लीडर तस्लीम करे थो। शहबाज शरीफ खे पंहिंजो लीडर तस्लीम करे वरितो उन्हें। इहो नवाज शरीफ आहे जेको चवंदो त लाल साहब अहिड़ा मिसाल त PTI में बि घणा ई मौजूद आहिनि ऐं ज़ाहिर तारीख़ भरियल आहे। त हाणे अॻियां कीअं वधंदो? जेका ॻाल्हि हू पार्टियूं कनि पियूं हुकूमत वारियूं, त असां त वधण जे लाइ तयारु आहियूं, लचक बि ॾेखारियूं था, उन जे लाइ बि तयारु आहियूं, ग़लतियुनि जी निशानदेही बि गॾिजी वेहंदासीं त थींदी। PTI पाण छो पई बंदि घिटीअ में वञे ऐं PTI छो न पई सम्झे जेका ॻाल्हि ही हिते कए पई त जेको गैप अचे पियो, ॾींहों ॾींहुं वधे पियो, इहो PTI लाइ रिलीफ न आणींदो कंहिं बि पासे खां? ॾिसो, PTI खे छॾे ॾियो न, हिननि असांखे हिननि जी हमदर्दी जी ज़रूरत न आहे। ही ईअं इररिलेवेंट आहे न, मूं चयो हिनजी का हैसियत आहे न हिन वक़्तु हिननि ॿिन्ही पॉलिटिकल पार्टीज़ जी एज़ सच। असीं चऊं था पिया त चलो असीं जेको चाहियूं करियूं, असांजी मर्ज़ी आहे, असीं हिकिड़ी सियासी पार्टी आहियूं, ही पंहिंजी परफॉर्मेंस ते ध्यानु ॾियनि। ही जेके वाइदो करे आया हुआ त सिंध जे माण्हुनि खे, पाकिस्तान जे माण्हुनि खे असीं जेके पंहिंजो खीर जूं नदियूं वहाए ॾींदासीं, उहे किथे आहिनि उहो ॿुधाइनि। असां इमरान खान खां बग़ैर पाकिस्तान जी सियासत हाणे नामुकमल आहे। हू 2 सालनि खां जेल में आहे ऐं को टीवी शो इमरान खान खां बग़ैर थिए कोन थो। या डिस्कशन में अचे थो त इमरान खान अचे थो या फील्ड मार्शल अचे थो। भला तव्हां ॿुधायो, भला किथे तव्हांखे दिल्ली डिस्कशन में को ॿी के पार्टी जो को लीडर तव्हांखे ॿुधण में ईंदो हुजे? नथो अचे। फील्ड मार्शल यकीनी तौर ते हिंदुस्तान खां जंग कटी आहे, उन एस्पेक्ट में ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, हुनजी हिकिड़ी अहमियत वधी आहे, हिन में कोई शक कोन्हे। पर सवाइ इमरान खान जे सियासत नामुकमल आहे। ही कोई भला मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त हिननि में त एतिरी इख़लाक़ियात कान्हे। चलो नवाज़ लीग ते त उहो ई मयार कोन्हे। इहो नवाज शरीफ हूंदो हो जेको तकरीरूं कंदो हो त पाकिस्तान में औरत जी हुक्मरानी हराम आहे, हू मज़हब जो इस्तेमालु कंदो हो। पर हाणे जेका ही बिलावल भुट्टो साहब जी जेका पार्टी आहे, यास्मीन राशिद 70 साला डॉक्टर पढ़ी लिखी हिकिड़ी ख़ातून आहे जेको कैंसर जी मरीज़ आहे, कैंसर सर्वाइवर आहे, उन खे 10-10 साल सज़ा थी वञे, उन ते हिकिड़ो जुमिलो उन सां हमदर्दी जो ॻाल्हाइण तयारु न आहिनि त भले सज़ाऊं ॾियो, घटि में घटि उनखे अस्पताल ते दाख़िल करायो। एजाज़ चौधरी, हू बि 70-75 सालनि जो हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, दिलि जो मरीज़ आहे, 2-3 दफ़ा हॉस्पिटलाइज़ थी चुको आहे। तव्हां अहिड़े नमूने हुनखे सज़ाऊं पिया ॾियो। तव्हां चओ त बाक़ी चाको तव्हां अमेरिका में हिननि खां असांखे दहशतगर्द करार ॾियारे छॾियो। तव्हां त असांखे बि चयो दहशतगर्द आहियो, पोइ असां ॻाल्हियूं छो था करियो? असीं जे दहशतगर्द आहे PTI, पोइ ही ॻाल्हि ॿोल जी आछ रोज़ छो पई थी अचे?
हिननि खे ख़बर आहे ही उहे हुकूमतूं आहिनि जेके उन कुर्सी ते ही वज़ीर आज़म वेठल आहे जंहिंजा पेर न आहिनि, उनजी एस्टेब्लिशमेंट झले बीठी आहे। इहो अंजु किरणी आहे, सुबुह जो किरणी आहे, हर सूरत में किरणी आहे। जंहिंसां गॾु अवाम न आहे, जे पार्टी खे का अवामी सपोर्ट न आहे, उहो घणो डिघो अरसो हली नथी सघे। ऐं बंदूक जे ज़रिए ही जेको जेका लेजिस्लेशन कनि था, कॾहिं पीका एक्ट आणीनि था, कॾहिं जेका है ह्यूमन राइट्स जी वायलेशंस कनि था, छा उन्हनि जे ज़रिए पाकिस्तान जी त लाल साहब अवां सम्झो पिया त अवामी मक़बूलियत अञा बि पीटीआई सां गॾु आहे, अवां रिजल्ट्स ॾिठा आहिनि, मुख़्तलिफ़ तहरीकूं बि करे ॾिठियूं। सदारती ऑर्डिनेंस जारी कंदा हो, असांजी हुकूमत में लेजिस्लेशन त थिए थी, तव्हां सदारती ऑर्डिनेंस जे ज़रिए कमु हलाईंदा हुआ था, उहो विसरी वियो छा? तव्हां सदारती ऑर्डिनेंस जे ज़रिए असां त लेजिस्लेशन कयूं था, कानून साज़ी थिए थी, इहा त सुठी ॻाल्हि आहे न, कानून साज़ी थिए थी, पार्लियामेंट में थिए थी, तव्हां त सदारती ऑर्डिनेंस जे ज़रिए जेको आहे सो हुकूमत हलाईंदा हो, उहो विसरी वियो था। नाजिया सूरत साहिबा खे ॿुधायो, नवीद कमर 3 ॾींहं पहिरीं क़ौमी असेंबली में बि एहतजाज कयो आहे त ही ऑर्डिनेंस जी फैक्ट्री बंदि करियो। ही हुकूमत एतिरा ऑर्डिनेंस जारी करे रही आहे, आऊं कोन थो चवां, ये पीटीआई वारनि एहतजाज कोन कयो आहे, इहो पीपुल्स पार्टी कयो आहे क़ौमी असेंबली में बि। अॻियां जी हिकमत अमली छा हूंदी पीटीआई जी? कन्फ्रंटेशन ई जारी रहंदी, छाकाणि त जीअं अवां ॼाणायो त ॻाल्हियूं त हिकिड़ी कंडीशन जे मुताबिक़ आहिनि, जेकॾहिं उहा शर्त पूरो थिए थो ॻाल्हियूं तॾहिं थी सघंदियूं। ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, लॻे कोन पियो त हीअ अवां जो जेका पीटीआई जी ख़्वाहिश आहे उहा पूरी थी सघंदी, छाकाणि त साफ़ इनकार इस्टेब्लिशमेंट ऑलरेडी करे चुकी आहे त असीं ॻाल्हियुनि में शामिल न हूंदासीं कंहिं बि क़िस्म जे सियासी हवाले सां। त पोइ हाणे पीटीआई सोचे छा पई, ईंदड़ ॾींहं जी हिकमत अमली छा हूंदी? नाजिया मां उहा ई ॻाल्हि कई, जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट सम्झे थी त असीं सियासत सां अलॻि आहियूं, त पहिरीं ख्वाजा आसिफ जे इन बयान जी तरदीद त करे त ख्वाजा आसिफ ग़लति चए थो, हीअ हाइब्रिड हुकूमत न आहे, हीअ हिकिड़ी जमहूरी हुकूमत आहे। पहिरीं जवाबु उतां खां अचणु घुरिजे। असां न कॾहिं ॻाल्हियुनि खां इनकार कयो आहे, न ई को असां को गोरीला मज़ामत कयूं था। असीं आईन पाकिस्तान तहत जेको पाकिस्तान जे आईन असांखे हक़ ॾिनो आहे उन तहत एहतजाज कयूं था। उन एहतजाज ते हिननि खे कहिड़ो एतिराज़ आहे? जेकॾहिं अवाम हिननि सां गॾु आहे त असां सां माण्हू न निकिरंदा, ही छो चोएताली लॻाइनि था, छो असांजे माण्हुनि खे गिरफ़्तार कनि था? असांजी स्ट्रेटेजी ॾाढी वाज़े आहे। जेकॾहिं ही 8 फरवरी ते जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ खे मैंडेट मिलियो उनखे तस्लीम कनि, अॼु बि इहो तस्लीम कोन था कनि, अॼु बि इहो ज़ियाउल खां वधीक ज़ियाउल जे दौर में बि ईअं न हूंदो। ठीक लाल साहब, मुंहिंजो पॉइंट अची वियो, मोर वक्त बि घटि आहे, मूंखे कमेंट लीडर्स खे तव्हां जेको आहे डिस्क्वालीफाई करायो आहे। हाणे इहो यास्मीन राशिद बि दहशतगर्द आहे, उमर अयूब बि हिन लाइ दहशतगर्द आहे, शाह महमूद बि हिन लाइ दहशतगर्द आहे। ही जेको बि हिननि जो मुखालिफ शाह आहे, महमूद कुरैशी जी बरियत थी वई आहे, अॼु बि अदालत हुननि खे रिहा करण जो हुकुम ॾिनो आहे। ही सो साहिबा हाणे अॻियां वधंदासीं, हू ज़िक्र कनि पिया त 70+ असांजा जेके आहिनि सियासतदान आहिनि, सज़ाऊं आहिनि, ॿिया मामला आहिनि, ऐं पीटीआई जी जेका स्ट्रेटेजी आहे उहा वाज़े आहे, छा चवंदो आहे? नाजा, लालचंद खोड़ सारियूं ॻाल्हियूं चई वियो आहे, उन सभिनि ते रिस्पॉन्स त कोन कंदासीं। हिकिड़ी ॻाल्हि त पहिरीं पाण हे क्लियर थियनि त बिंग पाकिस्तानी जेके एहतजाज कया विया आहिनि, एहतजाज कनि था, छा तव्हां सम्झो था त उहो पाकिस्तान जे ख़िलाफ़ तव्हांजा एहतजाज रहिया आहिनि न रहिया आहिनि? हिन वक़्त ताईं तव्हां ॻाल्हि करियो भाई, तव्हां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तव्हां हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी आहियो, तव्हां प्रोग्राम में वेहंदा त तव्हांजी लीडरशिप जी ॻाल्हि थींदी न, त या कोन थींदी, या तव्हां चओ त बाबा तव्हांजी ॻाल्हि न कयो, असीं मोदी जी ॻाल्हि करियूं, त पोइ तव्हां चओ इमरान ख़ान जी ॻाल्हि। हर पॉलिटिकल पार्टी जेको नुमाइंदी करे थो, उन पॉलिटिकल पार्टी जी ॻाल्हि थिए थी। ॻाल्हि इन करे त तव्हां रो था, तव्हां चओ था त बाबा असांजा ज़ुल्म आहे, असांजा ज़्यादती आहे, असां सां एतिरो कुझु थिए पियो, असीं साफ़ सुथरा आहियूं, असीं बि ईमानदार आहियूं, असीं शरीफ़ आहियूं, असां सां ज़्यादती बि थिए। इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु तव्हां ॻाल्हायो था, पार्लियामेंट जे ख़िलाफ़ु अवां ॻाल्हायो था, अदलिया जे ख़िलाफ़ु अवी ॻाल्हि। उहा अदलिया जॾहिं तव्हांजे सपोर्ट में फ़ैसिला ॾिए थी त अदलिया आज़ादु आहे, अदलिया बहितरीनु आहे, ऐं उहा ई अदलिया जॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो ॾिए थी त अदलिया ख़राबु आहे, अदलिया ते जेको आहे न उहो कुझु माण्हू क़ाबिज़ वेठल आहिनि। असांखे मुंहिंजे ख़्याल में यादि हुजणु खपे, तव्हां उहे ई माण्हू आहे जॾहिं मरियम नवाज़ जी वालदा बीमार हुई त तव्हां जहिड़ा खिलंदा हुआ त ड्रामो कयो अथव, अहिड़ा खोड़ तरह जेके तव्हांजे
पार्टियुनि कमेंट्स ॾिना आदि फरियाल खे ईद जी राति तव्हां खोलाए कोर्ट खे खोलाए तव्हां जेको आहे हुनखे सदा लाइ मोकिलियो पे तव्हां अॾियाल जेल मोकिलियो। इहे किथे जी जमहूरियत, इहा किथे जो अथनि? तव्हांखे तव्हांजी क़ाबिल एतिराम आहे अदी यास्मीन, पर तव्हांखे छा उहो यादि आहे त तव्हां ॿियनि पॉलिटिकल पार्टियुनि सां छा रिमार्क्स ॾिना ऐं छा उन्हनि छा न कयो? तव्हां छा अदी फरियाल खे आसिफ साहब जे साम्हूं न खणी विया? तव्हां सिर्फ़ु पॉलिटिकल प्रेशर विझण लाइ, आसिफ ज़रदारी साहब खे पॉलिटिकल प्रेशर विझण जे लाइ तव्हां हुनजी भेण खे खणी विया। तव्हां प्रेशर विधो, उन प्रेशर तव्हां छा विधो त तव्हांजो टैक्स जेको आहे क्लियर कोन्हे, हुनखे टैक्स जे करे तव्हां हुनखे उन जे बेस तव्हां हुनखे जेको आहे जेल में विधो। त अहिड़ा खोड़ सारा जेके न उहो तव्हां पंहिंजो पाण खे हाणे क्लियर करियो त असां जेको आहियूं कुझु कोन्हे। छा जॾहिं तव्हां विया पे तव्हां असां फिटेफ में ग्रे लिस्ट में अची वियासीं, असांखे बाक़ाइदा दहशतगर्द डिक्लेयर कयो पियो। तव्हांजो मुल्क डिफॉल्टर पे थियो। तव्हां जेको कुझु करे विया हुआ उहो तव्हांजे साम्हूं आहे। तव्हां जॾहिं बि इंटरनेशनल को विज़िटर तव्हां वटि आयो पे, तव्हांखे शायदि यादि कोन्हे त जॾहिं तव्हांजो चीन जो प्रेसिडेंट साहब आयो पे त तव्हां बिल्कुल मीर साहबा उहे सॼियूं ॻाल्हियूं ज़ाहिर आहे सभिनी जी यादाश्तुनि में बि महफ़ूज़ आहिनि ऐं तारीख़ जो हिसो बि आहिनि। मूं वक़्तु कुझु घटि आहे, मां आख़िर में फाइनल कॉमेंट सोरठ थिए साहब अवां खां वठंदसि त हाणे जेका ही इल्ज़ाम बरा इल्ज़ाम वारी सियासत असांखे नज़र अचे पई, हाणे इन में ज़ाहिर आहे हुकूमत में अवां जी पार्टी मौजूदु आहे, त हाणे रस्तो केरु कढंदो या हीउ सिलसिलो ईअं ई हलंदो रहंदो? ऐं जेके जिन अवामी प्रायोरिटीज़ जो या अवामी मसइलनि जो ज़िक्र हिते कुझु हिते थियो, लाल साहब कयो, त उन्हनि ते बि ध्यानु वेंदो? सोरठ साहब फाइनल कमेंट। मां वरी बि उहा ई साॻी अॼु हीर वारी शयूं दोहराईंदसि त हिननि जहिड़े नमूने सां मुल्क खे छॾियो त डिफॉल्ट थियण वारो, ग्रे लिस्ट में अचण वारो, दहशतगर्दी वधी वई हुई मुल्क में हद खां वधीक। उनखे बहितर करण लाइ छा हिन वक़्तु बहितरी कोन आई आहे? मां ईअं नथी चवां त जेको आहे महांगाई घटी आहे, मां ईअं नथी चवां त सभु हीरे नथियूं आहिनि, पर हिननि वांगुरु जेके हुयूं जेके वॾियूं ॻाल्हियूं कयूं वयूं आवाम जी ज़िंदगी में बहितरी न आहे, आई बाक़ी पेपर्स ते तव्हां सही पिया चओ त बहितर तरीक़े सां आंदो वियो। हा, ही जेको चओ था राशमी अदा मां तव्हांजे हुन में कोन पिया कयो ॻाल्हाइण जी यास्मीन राशिद चवनि था 70 साल जी आहे, कैंसर सर्वाइवल आहे। ॾिसो मां पाण ख़ुदि बि कैंसर सर्वाइवल आहियां। सियासत थियूं था, पॉलिटिक्स में अचूं था, तव्हां उन पॉलिटिक्स में जेकॾहिं ग़लति कंदो, तव्हां जथा वठी अची इदारनि ते हमला कंदो त पोइ तव्हांखे छॾियो त कोन वेंदो। तव्हां इदारनि ते जेकॾहिं जथा वठी हमला कंदो, जंहिंजो रिकॉर्ड आहे, जंहिंजी कैमरा हिननि जो रिकॉर्ड आहे, त पोइ तव्हां केरु छॾींदो त कोन। तव्हां अची हमला कयो, तव्हांखे एहतजाज करण जो हक़ आहे, पर तव्हां जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी सोच रखंदो त तव्हां मुल्क खे नुक़सान पहुचे। शुरू में बि तव्हां ईअं कयो, पीटीवी ते हमलो कयो। जी मूं वटि टाइम प्रोग्राम जो पूरो थियो आहे। अव्हांजी वॾी महिरबानी। अव्हां जो पॉइंट अची वियो आहे त जेका हिन क़िस्म जी सियासत आहे, जंहिंमें इल्ज़ाम हुजनि, जंहिंमें अॻियां वधण जी ॻाल्हि न हुजे ऐं वेही करे मसइलनि जी या ग़लतियुनि मां सिखण जी या उन्हनि खे सुधारण जो ज़िक्र न हुजे, त पोइ सूरत हाल में बहितरी ॾुखी थी नज़र अचे ऐं तमामु मुमकिन नज़र कोन पई अचे हिन क़िस्म जी सूरत हाल में। नाज़रीन, गुफ़्तगू मां ॿुधी, मूंसां गॾु लाल माली साहब, हीर सोऊ साहिबा ऐं सोरठ थेबो साहिबा मौजूदु हुयूं अॼोके प्रोग्राम में। ऐं उन सभिनी जी महिरबानी, उन्हनि पंहिंजो वक़्तु कढियो, पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।